दोस्तों असां जलाल चांडियो जेको तितरनि जो वॾो शौक़ीन हो, तमामु घणो तितरनि जो शौक़ीन हो ऐं भला भला तितर पालींदो हो। पर हुनजे पसंदीदा जेको तितर हूंदो हो न, पसंदि वारो तितर, उहो कारो तितर हो। उस्ताद जलाल चांडियो पंहिंजे फ़न में बि जेको आहे ॻाइण में बि तितर जो ज़िक्र कंदो हो, पर तितर कारे तितर जो ज़रूरु ज़िक्र कंदो हो ऐं चवंदो हो त बाबा जेको आहे तितर जेको हूंदो कारो तितर आहे उहो बि जेको आहे बेवफ़ा हूंदो आहे, छो झंग जो पखी आहे, हिनखे छॾे त भॼी वेंदो, उॾामी वेंदो ऐं सुहिणी शइ जेका हूंदी आहे बेवफ़ा हूंदी आहे। पोइ हिन सुहिणी शइ में जेको आहे उहो कारे तितर जो बि ज़िक्र कयो। हाणे इहो उस्ताद जलाल जा जेके शौक़ु हुआ, तमामु प्यारा प्यारा भला भला शौक़ु हुआ। उस्ताद जलाल चांडियो जेके न हर शौक़ु कया ऐं तितरनि वारो शौक़ु जेको उस्ताद जलाल चांडियो जो तमामु पुराणो हो ऐं भला भला पिंजरा ठाराईं, भला भला सुठा सुठा पिंजरा ठाराईं। पोइ उन्हनि में तितर पाले छॾंदो। पोइ जॾहिं उस्ताद जलाल चांडियो जी उताक ते केरु वेंदो त बसि तितरनि जी बसि टी टी लॻी पई हूंदी, बसि आवाज़ु हूंदो। त उस्ताद चवंदो त बाबा इहा बि सुञाणप आहे असांजी सकाफ़त जी, त जो सिंधी माण्हू जी जॾहिं उताक ते वञिबो आहे त उते तितर बि ॿधल हूंदा आहिनि, कुकड़ बि हूंदा आहिनि, सम्झो था पखी बि हूंदा आहिनि, माना हर शइ हूंदी आहे। इहा हिकिड़ी सकाफ़त जी सुञाणप आहे। पोइ जॾहिं बि उस्ताद जलाल चांडियो जी ओताक ते को माण्हू ईंदो ऐं उस्ताद जलाल चांडियो खे वरी जेके तितर ॾेखारिबा, वरी तितर ॿोलंदा टी 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 टी, हाणे उस माण्हू जेको आहे आवाम जेका आहे तमामु घणी ख़ुशि थी वेंदी। पोइ उस्ताद जलाल चांडियो ॿुधाईंदो त बाबा हीउ तितर फलाणे शहर जो आहे, हीउ फलाणे शहर जो आहे, हीउ जंगल जो तितर आहे। ऐं कारो तितर बि ॾेखारींदो। उस्ताद वटि जेके भूरा तितर बि हूंदा हुआ, पर सम्झो था। त उस्ताद जलाल चांडियो इहे शौक़ु तमामु घणा कया ऐं तमामु चाहत में शौक़ु कया ऐं तितर जी माना हर नस्ल जेका हुई उस्ताद जलाल चांडियो जेको आहे पाण वटि धारी ऐं रखी ऐं उन्हनि खे पंहिंजे गीतनि में बि ॻायो ऐं तितरनि जो ख़ासि ज़िक्र कयो। ख़ासि तौर ते जेको आहे कारे तितर जो ज़िक्र तमामु घणो कयो। दोस्तो जेको कारो तितर जेको आहे इहो तमामु घणो ख़ूबसूरत पखी आहे ऐं हिन जी जेको ॻिची ते जेको हूंदा आहिनि अछा ऐं अखरोटी जेके हेॾी जेके चिट ठहियल हूंदा आहिनि, माना जीअं जिस्म ते ॾिसंदो न त अछा ऐं अखरोटी जेके हेॾा जेके हूंदा चिट ठहियल हूंदा। ॻिची में वरी तेज़ अखरोटी नासी पटो हूंदो अथसि। पासड़नि ते खंभनि खे हेॾियूं धारियूं चोंब ऐं टंगूं ॻाढ़ियूं ऐं सिसी मुकमल कारी हूंदी अथसि। कारी सिसी ते वरी अख हेठियां ऐं कननि मथां पापड़ी ते सफ़ेद खंभ अथसि। मादी बि लॻभॻि साॻी हूंदी आहे, पर सिसी कारी कोन थींदी अथसि ऐं न वरी अछे पापड़ी अथसि। कंध ते नासपीटो अधूरो हूंदो अथसि। मादी जी ॻिची अछी थिए थी। कारे तितर जी मादी खे कॿी या कॿोड़ी सॾींदा आहिनि। कारे तितर जी ॿोली करकर कीकी 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 थिए थी, जंहिंखे सिंधी माण्हू ख़िज़र पीर सां तशबीह ॾींदा आहिनि। अक्सर अकेलो जोड़ी में या नंढड़े गुरू में रहंदो आहे। घाटनि ॿूटनि में आराम कंदो आहे। डप जी सूरत में डोड़ी भॼी वेंदो आहे या तेज़ी सां भड़को ॾेई उॾामी वेंदो आहे। सुबुह जो सवेर या शाम जो सरगर्म नज़र ईंदो आहे। लॻ जी मुंद में ॾींहं जो कंहिं बि वक़्तु कंहिं वण या थोरो तां ॿोलींदो आहे। पोखनि में ॿिजदार खेतनि में वॾे गाह वाहन नदियुनि जे वहिकरनि मैदान ऐं टकरियुनि में मिलंदो आहे। 1200 मीटर जी ऊचाई ताईं उॾंदो रहंदो आहे। तमामु भलो पखी आहे ऐं इन करे जेको आहे उस्ताद जलाल चांडियो जेको आहे पंहिंजे फ़न में, पंहिंजी गायकी में, पंहिंजी गुलकारी में हिन तितर जो ज़िक्र जेको आहे तमामु घणो कयो ऐं हिन खे अहम सम्झो त बाबा हिन जो तितर जो ज़िक्र ज़रूरु थीजे। छो जो हीउ तितर जेको आहे इहो बि जेको आहे सिंधी माण्हुनि जी सकाफ़त आहे। तितर खे धारणु, वरी हुनखे खाराइणु पीआरणु चुगाइणु, वरी हुनखे ॿनी में वेठी वञणु, वरी दोस्त यार अचनि त वरी हुनखे ॾेखारणु। हाणे इहो सिंधियुनि जी सकाफ़त रही आहे ऐं उस्ताद जलाल चांडियो जेको आहे सकाफ़त, सिंधी सकाफ़त में माना कंहिं बि शइ खे न छॾियो। सकाफ़त जो सम्झो त बानी रहियो ऐं सिंधी सकाफ़त में जेके बि शयूं उहे उस्ताद जलाल चांडियो धारियूं ऐं पाण वटि रखियूं। कुकड़ बि रखिया, तितर बि रखिया, सम्झो था, ऐं घोड़ा बि भला भला रखिया, मेहूं बि धारियूं उस्ताद जलाल चांडियो
माना का अहिड़ी शइ न हुई जेका सकावत वारी उस्ताद जलालचंद न रखी। टोपियूं बि पातियूं, अजरकूं बि पातियूं, सम्झो उस्ताद जलालचंद छापर बि वॾा रखिया। ऐं इहे सिंधियुनि जा माना जेके शौक़ु हुआ उस्ताद जलालचंद ने कया। उस्ताद जलालचंद अमर फन रागी हो, अमर फनकार हो ऐं हमेशह पंहिंजे फ़न सां, पंहिंजे किरदार सां, पंहिंजी गुफ़्तार सां, पंहिंजे कलामनि सां हमेशह ज़िंदा रहंदो।